अकबर खान इन्हनि खे फ़िलहाल थोरो साइड ते कयो, पोयां सावल खान अची रहियो आहे। कमदार जी बाबा साईं। हिननि खे वठी वञी काल कोठड़ी में बंदि करे, बाक़ी पुछाणो मां हिननि खां पाणे कंदुसि। वठी वञनि। बाबा हींअर ई वञी बंदि थो कयां न। तव्हांजे अचण खां अॻु में सभु सचूं कंदा, पाणे सचूं कंदा। तव्हांजे चवण जी हिननि खे ज़रूरत ई कान पवंदी। हलो। अरे हेॾे ॾिसी छा थियो? खाई खाई थुल्हा थी पिया आहियो हा? मंसूर खान हलो सुकून सां अंदरि वेहूं था। अचण ॾे हिन सावल खे। केरु आयो जेको असांजूं ख़बरूं सावल खान ताईं पहुचाए थो? आख़िर केरु थो थी सघे इहो? सिकूअ खां सवाइ ॿियो केरु थो थी सघे बाबा साईं? इहो बि त सावल सां गॾु हुयो। सावल खान सां गॾु रहणु मुंहिंजी मजबूरी आहे ऐं हुन मूंसां वाइदो कयो आहे त हू मूंसां कॾहिं बि गद्दारी न कंदो। सम्झां थो त कातिलनि खे मुंहुं हवाले करणु आयो आहे। हा अकबर खान, छो न? अकबर खान ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं कातिल बि तुंहिंजे हवाले कंदासीं। पर वेहण जी सलाह बि कंदो या सभा वाले बीचे बीचे वठंदो। सावल जे करे फ़ैसिले जी भंजखड़ी न थिए हा त अकबर खान तव्हांखे जीअ में चाहींदे हा। हिन वक़्तु तव्हां पाण खे हिन क़ाबिल ई न आहे छॾियो त तव्हांखे वेहण जी सलाह कजे। अकबर खान जेकॾहिं मां चवां त हिन शरारत में मुंहिंजे कंहिं बि माण्हू जो हथु न आहे, बल्कि इहा सॼी रांदि ऐं खटराग जेको खेॾियो वियो आहे, जेकॾहिं मां चवां त इहो सॼो खटराग हिन मंसूर खान दिलावर खान सां मिली करे कयो आहे त पोइ सावल खान होश सां ॻाल्हाए। तो कंहिं बि मोतबर शख़्स जे बारे में बिना सबूतनि जे इल्ज़ाम नथो वञी सघे। मंसूर खान हिते केरु केतिरो चङो मुड़ुसु आहे सभिनी खे सुञाणा थी, सभिनी जी परखा बुख। सावल हीउ मुंहिंजो महिमान आहे ऐं काल खां वठी हिते तरसियल आहे। अकबर खान हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मूं तो कहिड़ो शक कयो आहे? तो मां कहिड़ा सबूत घुरिया कंदे कॾहिं खां तो वठां? जे चवण खां अॻु में सभु सबूत मुंहिंजे साम्हूं रखी ॻाल्हि जाए। तव्हांजे शक दूर करणु छो शक माण्हू खे तमामु घणो गुमराह कंदो ऐं हू हक़ीक़त खां हटी वेंदो आहे। हक़ीक़त खां त न आहियूं भटकिया अकबर खान, तेरा धुर खणी तो ताईं पहुचाया आहे। पोइ हाणे या त मुड़ुसु माण्हू थी इन सभिनि ॻाल्हियुनि खे क़बूल कयो या त वरी कूड़ हणी पंहिंजी काइरता खे ज़ाहिर कयो। इहो तुंहिंजे मथां आहे। छा थो कर? दिलावर खान के वहड़े तारा गोल तारा जो सलाम जे बाबा। वालेकुम सलाम रूंडा। ॻाल्हि कर रूंडा, कीअं पंधु पियो आहीं? बाबा ॻाल्हि इहा आहे त कल्ह तूं छोरनि जो फोन हणी हणी मुंहिंजी ॼड़ निकिरी वई आहे। नंबर जो ब्लास्ट माना बंदि थो न थिए। अहिड़ो तूफान बि कोन आयो आहे जो थंबाकड़ी पिया वञनि। अंग्रेज़ीअ में माई चला छा छा पियो थी पए। इहो ॾाढो परेशान आहे बाबा। छोरनि जो पतो ई कोन थो पए। पतो न पियो आहे त पोइ इहा जांच मूंखां करण लाइ छो आयो आहीं? मां जासे ॻाल्हि तोरे छॾियो। हाणे तव्हां खां न पुछां, न भितिन खां पुछां, वणनि खां पुछां, तव्हां खां पुछंदुसि न। ॾिसो न, मां पंहिंजा छोरा तव्हांजे चवण मुताबिक़ तव्हांजे हवाले कयां। ठीकु आहे? हाणे मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर छोरनि में त मां सम्झां थो हिते थूम ई कान्हे जो तव्हांजे चवण ते वञी अकबर खान जी माण्हुनि खे मारींदा। वारा इहे ॿई अमरा सावल खान जे हथां पकड़िया विया। पकड़िया विया? इहो त सौ सुठो ज़ुल्म आहे बाबा।
कहरा इन्हनि जी ज़िमेवारी त तव्हां खणी न बाबा, मूं त कान खणी न। ॿुधाए, मुंहिंजी हिफ़ाज़त में का बि खोट न हुई। लापरवाही तव्हांजे छोकरनि खां थई। जॾहिं मूं उन्हनि खे सख़्ती खां रोकियो त तव्हां बंगले खां ॿाहिरि न वञिजो, त पोइ कंहिंजी इजाज़त सां हितां बंगले खां ॿाहिरि विया? वतन था शहर में रुलंदा। उन्हनि खे मूं चयो न, हाणे उन्हनि जो बचाव त तव्हांखे करिणो आहे न। सावल मुंहिंजे ॾिनल वक़्त ते तव्हां मूं वारो क़ातिल पेश न करे सघिया आहियो। ॿियनि ते इल्ज़ाम हणी तव्हां मूं साम्हूं पाण खे हेॾो ई साबित कोन था करे सघो। क़ातिल केरु हुआ, काॾा आया, हिन ते ॻाल्हाइण फुज़ूल आहे। छाकाणि त क़ातिल हाणे मूं वटि पहुची चुका आहिनि ऐं मां पाण उन्हनि खां सॼियूं ॻाल्हियूं पुछंदुसि ऐं उन्हनि खे सज़ा मां पाण ॾींदुसि। तव्हां जेकॾहिं दुश्मनी अॻिते नथा वधाइण चाहियो त मुंहिंजा लिखत में ॾिनल शर्त तव्हांखे पूरा करणा पवंदा, न त ॿी सूरत में असांजे विच में हीअ जेकी दुश्मनी जी बाहि आहे इहा कॾहिं कोन विसामंदी। अकबर खान जॾहिं ॻाल्हियुनि में आया हो त सभु कुझु ज़ाहिर थी पवंदो, सभु ख़बर पवंदी। आख़िर फ़ैसिले जी भनकड़ी कई त कई कहे आहे। बाक़ी असां ॻाल्हियुनि लाइ त कॾहिं बि पंहिंजा दरवाज़ा तव्हां लाइ बंदि न आहिनि कया, उहे हमेशह लाइ तव्हां लाइ खुलियल हुया ऐं खुलियल आहिनि। बाक़ी जेकॾहिं ॿियो सवाब तो असां ते साबित कया त अकबर खान हर पलान तोखे ॾियण लाइ तयारु हूंदासीं। अचो। अकबर खान, कातिलनि खे वाक़ो करण जी ज़रूरत कान्हे। मंसूर खान, सामल मूंखे कायरता जो तानो ॾिनो, उन सां कूड़ ॻाल्हाए मां पाण खे बुज़दिल साबित न पे करणु चाहियो। बाक़ी तव्हां बेफ़िक्र थियो, तव्हांजो हिन विच में नालो न ईंदो। हिन मसइले खे मां पाण मोड़ींदुसि। तूं मूंखे हिते सताइण लाइ ईंदो आहीं या सच में मूंसां मोहबत कंदो आहीं? मां उन करे ईंदो आहियां त जी मां तोखे यादि रहां ऐं तूं मूंखे विसारे न सघीं। तूं मूंखे केॾो बि यादि छो न अची, पोइ बि मां तोसां मोहबत कान कंदसि। तुंहिंजी त मोहबत मूंसां थी वई आहे, तॾहिं बि यारो मूंखे यादि कंदी आहे। पोइ तूं सच में मूं साम्हूं आहीं। जेकॾहिं मां तोसां मोहबत जो इज़हार कयां त तूं मूंखे धोखो ॾेई गुम त न थी वेंदे? हिन वक़्तु तुंहिंजे साम्हूं मां न आहियां रहियो, तुंहिंजो धोखो आहे। मूंखे धोखो न घुर्जे। हलियो वञ हितां, हलियो वञ। मूंखे तूं घुर्जी। मां तोसां मोहबत जो इज़हार करणु चाहियां थी। हलियो वञ। मूंखे धोखो न घुर्जे, मूंखे तूं घुर्जी। हलियो वञ, हलियो वञ, हलियो वञ, हलियो वञ, हलियो वञ हितां। संभाल संभाल पाण खे अमड़ो, संभाल पाण खे। वो किथे वियो? हिते ई बीठो हुयो। केरु? कोई भी कोने, ॾिस केरु बि न आहे, कोई न आहे। अम्मा, वो हिते ई बीठो हुयो। तो केॾी महिल अचे थो, केॾी महिल हलियो थो वञे, तोखे का ख़बर ई न आहे। मूंखे त लॻे थो हाणे मूंखे तुंहिंजो इलाज कराइणो पवंदो। तूं जल्दी चरी थी वेंदी न त। अम्मा, मां चरी न आहियां। वो अचे थो ऐं धोखो ॾेई हलियो थो वञे। हींअर ई हिते हुयो, काॾे वियो? कोई न, कोई न, कोई न, कोई न, काॾे वियो? कोई न, कोई न। भाइयो, वाकई जेकॾहिं यार सची ॻाल्हि आहे त मूं वारा छोरा अकबर खान जे रुख चढ़ी विया। पोइ त बाबा अकबर खान कंदुरु वड़े तारा, गोल तारा, मूं वारा छोरा ॼण ॼावा ई कोन्हा। सिया रब जे राह में राही बाबा। अकबर खान पलांद में उन्हनि खे क़तल कंदो ऐं उन्हनि जा लाश बि असांखे न ॾींदो। बाबा अल्लाह पाक तव्हांजा हथ ढुगा विया, तव्हांजी वॾी पहुचा बाबा। ओ मथे मथे ताईं वज़ीरनि ताईं तव्हांजी पहुचा। जेकॾहिं तव्हां थोरी कोशिशि कंदो न बाबा, छोरा वारा बची पवंदा बाबा। दुआऊं कंदुसि, दुआऊं कंदुसि बाबा। रूड़ा, तव्हां त पग सांवल खान मथे रखी आहे न, पोइ मूं तरफ़ छो आया आहियो? बाबा हाणे न वठणी ॻाल्हि न कयो न।
इन सावल मोड़ महारां जी पटकी धूड़ करण जे लाइ असां तव्हां सां कंप्रोमाइज़ माना साथ ॾिनो ऐं तव्हां वरी मुंहिंजनि चवरनि खे पंहिंजी मौत जे मुंहं में ॾिनो तव्हांखे बाबा असांजो साथ ॾियणो पवंदो ए बहाना न ए अंगड़ बंगड़ छॾे साथ ॾियो हिन छोरनि खे आज़ादु कर। रूंडा इहो मसइलो हाणे मुंहिंजे हथनि मां निकिरी चुको आहे इन करे मां तोखे अजायो आसरनि में नथो रखी सघां। जेकॾहिं हाणे तुंहिंजे छोकिरनि खे बचाइण वारो आहे न उहो अथई सांवल ख़ान ऐं ॿियो अथई अकबर ख़ान। वञ ॿिन्ही खे मिंठ मेड़ू कर मताऊं तो मथां रहम खाई छोकिरनि खे माफ़ु करे छॾीनि। मूं मां हाणे का बि उमेद न रख ताऊं तोखे छोरा बचाए ॾींदुसि। अरे तारा गोड़ तारा सुठो कमु कयोसीं टंग तोरे छॾी चवां बि सच भली लॻेव मच वाह तव्हां सुठो कमु न आहे कयो फटकासीं ऊंटे खे बदिराए छॾियो छोरनि खे अंधे कुएं में छॾे हाणे चओ था त मूं मां का बि उमेद न रखिजो। हाणे जेकॾहिं छोरनि जी हयाती हूंदी त बची पवंदा बाबा तव्हां खां ॿीहर उमेद करणी न जाइज़ आहे असुर ई अथो बाबा असां यार मुरादा लॻे थो त पुठीअ तां खल लही वई। अरे तूं घबराए न अलाह सां वॾो आहे भलाई थींदी। भलाई ज़ालिमनि मां भलाई जी उमेद थो रखी। आगमदार जी बाबा साईं। कर ख़बर ये बोलन था कोन था बोलन पापा ये छप हयूं वेठा आहिनि ये चिबरा अथई चिबरा जे चिबरो छप न हणंदो आहे ये छप हयूं वेठा आहिनि हिननि खे को साटो ॾे गोॾा कुटीन हाफ फेराई थींदा पोइ ॿुधाईंदा पाणे ई बोलींदा तोते वांगुरु बोलींदा। मूंखे इहो सम्झ में नथो अचे तव्हां में एतिरी जुरत कीअं थी जो मुंहिंजे ॻोठ ते हमलो करे मुंहिंजनि ॿिनि माण्हुनि खे तव्हां मारे विधो आहे। जेकॾहिं तव्हां सही सही ॿुधायो त तव्हां ते हथु हल्को रखंदुसि जे कूड़ ॻाल्हायो न त पुठीअ तां खल लाए छॾींदुसि। मुंहिंजे आॾो ॿ नाला आहिनि तव्हां इहो ॿुधायो तव्हांजे पुठियां केरु आहिनि दिलावर या सांवल? सावल दिलावर न सावल 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 ॿई ॼणा जेकॾहिं सलाह करे कूड़ हणो आहे त मूंखे यकीन थी वञे हा। यार अकबर खान सलाह करण जो त वक़्तु ई न मिलियो। हाणे तव्हां वटि वक़्ती वक़्ता यार अकबर ब्रेक इन थुल्हे खे मार मां मार जो ॾायां ली गुट ऐ बाड़े यार बाबा गोॾा सही गोॾा हाथ फिराई हण इहो थुल्हो आहे हिनखे हण हा या बला अथई वॾी बला आहे समझदार जी हिननि खे फुहारो ॾे। जी बाबा साईं हिनखे फुहारो ॾे मां वरी अचां थो। जे कुकर खे ॾिबो आहे ईअं थो फुहारो ॾियां कौंदार हिनखे पुट वरी बाबू ॼण मुराद ऐं दिलशेर खे इस्तेमालु करण वारो इहो रूंडो आहे ऐं लालच ॾियण वारो दिलावर खान। हिन जो मक़सदु आहे त दिलावर रूंडे खे इस्तेमालु कयो ऐं रूंडे वरी छोकिरनि खे इस्तेमालु कयो। उन्हनि खे अकबर खान जे हवाले करण वारो बि दिलावर खान आहे बाबा। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जेके माण्हू दिलावर खान जे कमु आहे ऐं उन्हनि खे अकबर खान जे हवाले छो कई। बाबा दिलावर हिननि खे इस्तेमालु करे वियो हिननि खां खून कराए सॼो इल्ज़ाम सांवल जे मथां आहे। हिकु त अकबर खान ऐं असांजे विच वारे ठाह में हिन डार विधी ॿियो वरी ॿिन्ही खे अकबर खान जे हवाले करे पाण खे साफ़ करणु थो चाहे। दिलावर खान जी कोशिश हूंदी त चकर खान खे क़ैद मां आज़ादु कराए इन जे करे त कातिल उन जे हवाले करे अकबर खान खे थोरो करणु थो चाहे। ऐं इहा सॼी टैकड़ी मंसूर खान जी आहे बाबा। सवाल खान छा सुठो फ़िलहाल त नाउमेद थी वापसि अची विया मुराद ऐं दिलशेर जे बचण जी का बि उमेद न आहे। दिलावर खान चाकर खान खे बचाइण लाइ हुननि जे सिर जो सौदो अकबर खान सां करे छॾियो आहे। बचाइणो पवंदो हर हाल में उन्हनि खे बचाइणो पवंदो। सुरशेर ऐं मुराद खे इस्तेमालु करण वारो दिलावर आहे ऐं अकबर खान जे हवाले करण वारो बि दिलावर ई आहे। ख़बर नथी पए त दिलावर आख़िर चाहे छा। हैदर दिलावर असां ते इहे सभु इल्ज़ाम हणी पाण खे ॿियो ॾेई साबित करे चाकर खान खे छॾाइण जे चकर में आहे। वॾा तव्हांखे लॻे थो त अकबर खान चाकर खान मां हथु कढंदो? बस घणो वक़्तु त इहो अकबर खान
चाकर खान खे पंहिंजे क़ैद में रखी नथो सघे, न कोई हुनखे मारे सघंदो। हिन करे अकबर खान चाहींदो त दिलावर खान ॻाल्हियुनि में अचे ऐं पोइ सख़्त शर्तुनि ते सयूं कराए ठाह करण जी कंदा। पुट अकबर खान असां मथां बि ज़ोर रखंदो, वॾनि ॾो भरे ॾो जेके लिखत में आहे। जंहिं जो कमु करायो आहे सो आहे दिलावर खान, ऐं दिलावर खान जी सभ खां वॾे में वॾी ग़लती आहे त उन छोरा ज़िंदा सलामत कया आहिनि अकबर जे हवाले, ऐं अकबर खान खे उनजी ज़बान खोलराईंदे का देरी कोन लॻंदी। खोलराईंदो उन्हनि ॿोलींदा। हा वॾा, उन्हनि जा लाश दिलावर खान खे अकबर खान जी तरफ़ मोकिलणु घुरिजनि। हा वारस, दिलावर खान खां इहा ई ग़लती थी आहे, ऐं इहा ई ग़लती दिलावर खान खे गिची में फाओ विझंदी। हक़ीक़त में दिलावर खान सॼो फंदो असांजी गिचीअ में विझणु थो चाहे, पर ईअं त मां बि करणु कोन ॾींदोमांसि। जेसि ताईं हक़ीक़तूं साम्हूं नथियूं अचनि न, त इन मुराद ऐं दिलशर खे मरणु त मां बि कोन ॾींदुसि। पुट मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। केॾी महिल त सावल वारा तोखे ड्रोड़ाईंदा था वतन, ऐं केॾी महिल तूं हुननि सां ख़ुशि लॻो घुमंदो थो वधी। छा कजे बाबा, ज़मानो बि त रखिणो थो पवे न। दिलावर खान तोखे बचायो, वरी तूं सावल खान वारनि सां गॾियो थो वती। छा दिलावर तोसां दुश्मनी न कंदो? पुट इन्हनि फॾनि खां ॿाहिरि निकिरी अचो, न पासो वटि सांवल जो न दिलावर जो। अमा जेकॾहिं असांखे हिन ॻोठ में रहणो आहे न, की हिकु धुर सां त रहणो पवंदो न। पुट आज़ाद रहणु सिख, कंहिंजी धुर बणण जी कोशिश न कर। हिते आज़ाद रहणु किथे थो ॾिनो वञे मां? तूं न जेकॾहिं घर संभाले वेंदे त केरु तुंहिंजे मथां अजायो ज़ोर न रखंदो। बाबा हिते जेको माण्हू आज़ाद हूंदो आहे न, उहो कमज़ोर पहुची वेंदो आहे, ऐं चकी जे ॿिनि पुड़नि जे विच में पयो पीसबो आहे। उनजे करे के हिकु धुर सां त रहणो पवंदो न। पोइ उन धुर तरफ़ हलियो वञ पुट, जंहिं तरफ़ तोखे नुक़सान न पहुचे। इन ई कोशिश में अजीजल मां जंहिं बि धुर में पाण खे महफ़ूज़ सम्झंदुसि न, उन धुर तरफ़ वेंदुसि। ॿुधे काॾे हो मुंहुं बगल में हीअं लुर कयूं हो वरी मुंहुं में का धपा छाजो मुंहिंजे साम्हूं बीहणो नथो चाहीं। रोंडा तोसां ॻाल्हाए न त पोइ गिची में हथ, जे वरी पुठ हणी पुठ ॾे, तुंहिंजो पुछ में हथ आहे। तूं त चवीं थो कंहिंजी पचरी न छॾियां। बाबा हिकु त कहिड़े माण्हू किनो बूथ खणी साम्हूं न अचे, ऐं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता अची बि वञे त घटि में घटि माण्हू सलाम दुआ खां त न वञे न। हे रोंडा तोसां दुआ सलाम जो नतीजो मां ॾिसी चुको आहियां। हाणे तुंहिंजो न को कमु आहे त ॿुधा। तूं वरी सही कहिड़ो ठेड़ीअ जो वॾेरो ई जो तूं मोतबर में मुंहिंजो कमु फासंदो मिड़े ई ॾिठो मां चयमि त वात वेड़ाए वठूं। हे रोंडा तोसां जंहिं बि वात वेड़ायो आहे उन खे हाणे अथई चक, तोसां ॻाल्हाइणा खखर में खड़ो हणणु। अड़े मूं दुनिया खे भली चक हयां हुजनि, पर तोखे त पुट मूं कॾहिं हथ बि कोन लाथो आहे। असल में छा आहे त तो में मुंहिंजो हिकिड़ो फाथो आहे नंढड़ो कमु। पहिरीं त तोखे होटल ते हली चांहि बांहि पियारियां, दिमाग़ को दुरुस्त थियई, पोइ तोखे सॼो सरबस्तो हाल वाल ॾियां थो। यार रोंडा पहिरियों चकर ज़िंदगी में कमु कयो अथई, हाणे तोखे जवाब बि नथो ॾेई सघां। हलिया भला हल। एॾे पांतर जेकर न सलाह करे निकिरूं हा त एतिरा पादर बि न खाऊं हा। अड़े मां त खणी बांदर थियुसि। चिबरा कंहिं जाइ जा, हे सभु कुझु तुंहिंजी बेवकूफ़ी जे करे थियो आहे। तुंहिंजी बेवकूफ़ी जे करे मूं बि पादर खाधा आहिनि ऐं जाम खाधा आहिनि। तोखे कहिड़ो लाचार हो दिलावर खान जो नालो खणण जो? यार मुराद जॾहिं त इहो कमु दिलावर खान करायो आहे त पोइ सांवल जो नालो छो वठूं? हा अड़े बेवकूफ़ चरियो, इन दिलावर खान त असांखे मौत जे मुंहं में मोकिले छॾियो आहे। हाणे इहो सॼो इल्ज़ाम सांवल वारनि जे मथां हणी इन मसइले खे उलझाइणो आहे। यार मुराद जेतिरा कूड़ हणंदासीं ओतिरा पादर खाईंदासीं। असांजी भलाई इन में आहे त सच ॻाल्हायूं। अकबर खान खे बि सच घुरिजे। जंहिं ॾींहुं अकबर खान खे ख़बर पइजी वई न, उन ॾींहुं बंदूक हणी ॿिन्हिनि खे पूरो करे छॾींदो। यार मुराद मां मरणु नथो चाहियां। अड़े चरिया तूं वरी छा थो सम्झी त
त मूंखे वरी मरण जो शौक़ु आहे? अड़े चरिया, जंहिं ॾींहुं अकबर खान असांखे मारण जे लाइ हथियार सिधा कया न, उन ॾींहुं मुंहिंजी कांच ई बिजी वेंदी। यार मुराद, मुंहिंजी कांच त हिन महिल ई पुसी वई आहे। मां बि चवां त इहा धप किथां थी अचे? यार मुराद, पोयां थोरी पुसी आहे, ऐं बसि थोरी अॻियां पुसी आहे। हा, बाक़ी मूं त इहो ॿुधी, थी सघे थो त इहा कांच पोयां बि पुसी वञे। अड़े चरिया, जेकॾहिं असां ॿिन्हिनि खे मौत खां बचणो आहे न, त रोज़ानी नवां नवां कूड़ हणणा पवंदा। जीअं अकबर खान सच ॿुधण जे लाइ असांखे पादर हणंदो रहे, ऐं असां आसिरे में जीअंदा रहूं जेसीं ताईं धणी साईं थिए। ऐं सच, यार मुराद, सच न आहे ॻाल्हाइणो, सच न आहे ॻाल्हाइणो। जेकर न सच ॻाल्हायोसीं त सिधी बंदूक हणंदो सीने में। इन करे कूड़ ॻाल्हाइणो आहे, कूड़ कूड़ मों कमु वठणो आहे। हाई शाबाश, सही थो चईं। साईं, जॾहिं खां वठी तव्हां न चाकर खान जे मौत जी ॻाल्हि हिन जे साम्हूं कई आहे, तॾहिं खां वठी हिनखे वॾो सदमो थियो आहे ऐं हिनखे मौत जो ख़ौफ़ थियण लॻो आहे। हा मां, तोखे मौत खां डर थो थिए? न बाबा, मां मौत खां डिॼी न आहियां। केरु थो चए त मां मौत खां डिॼियल आहियां? त पोइ तूं अकेलाई में कंहिंसां ॻाल्हाईंदी आहीं? अकेलाई में न आहियां ॻाल्हाईंदी अम्मा। हू ईंदो आहे, मुंहिंजे साम्हूं बीहंदो आहे, पोइ हुन सां ॻाल्हाईंदी आहियां। पर उन वक़्तु हुते कोई बि मौजूदु न हूंदो जंहिं वक़्तु तूं ॻाल्हाईंदी आहीं। इहा बि ख़बर आहे अम्मा, हू धोखो आहे। साम्हूं नज़र ईंदो आहे, ॻाल्हाईंदी आहियां, पर हू धोखो आहे। जॾहिं तोखे ख़बर आहे त हू धोखो आहे, त पोइ हुन सां ॻाल्हाईंदी छो आहे? न ॻाल्हाईंदी कर। पुट, तूं धोखे खे सुञाणण जी कोशिश कर। कीअं सुञाणा बाबा, कीअं सुञाणा? ॾिस, हू साम्हूं बीठो आहे, मूंखे सॾे थो। कोमल, वे अम्मा, केर बि नाही। ख़बर आहे अम्मा, केर बि नाहे, धोखो आहे। इहा ई ॻाल्हि तूं हुनखे सम्झाइण वञा थी त हू धोखो आहे। उमर, साईं, हाणे तव्हां ई ॿुधायो त हीअ बग़ैर इलाज जे सही थी सघे थी? मां त चवां थी कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियोसि। ठीकु आहे रानी बेगम, मां कंहिं सुठे डॉक्टर जी जांच कयां थो, पोइ कोमल खे वठी तूं उनजो इलाज कराइजांइ। ठीकु आहे? रूंडा रूंडा, कमु त ॿुधा, आख़िर कमु आहे कहिड़ो? उते हली सावर सां छा ॻाल्हाईंदासीं? मेरा यार हेतिरी उमिरि आंधी किथे अथई? सफ़ा को लुल ठहियल हुई वियो। बाबा, कम जी ख़बर त हली अॻिते पवंदी। तूं रुॻो मूं सां जीअ सां जीव पियो मिलाइजांइ, बाक़ी अॻिते कम खे ठपणु मुंहिंजो कमु आहे। हलो अॻिते हलिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भलिया है मेहर बगीरा। वे रूंडा वे। वॾो हाल वाल ॻाल्हि इहा आहे त हिन शरीफ़ नफ़्स इंसान खे कुझु हक़ीक़तुनि जी ख़बर पई आहे। इन करे हक़ीक़तुनि खां तव्हांखे आगाह करणो थो चाहे। आगाह चओ मेहर, छा ॻाल्हि आहे? छा तूं ॿुधणु चाहीं? इहा चिम चिम छो पियो थो करी? जेका तूं हक़ीक़त मूंखे ॿाहिरि ॿुधाई, उहा हक़ीक़त बयानु करे ॿुधाईसि न। वेठो त इहे मिण मिण करी नथी चवां त। हा सावर खान, मां अखियुनि ॾिठो शायदि आहियां। हा बाबा, हाणे त पक थिए न त असां वटि अखियुनि ॾिठो शाहिद आहे। रूंडा, हाणे तेरी मेरी छॾ, खुली ॻाल्हि आहे। ॿुधाए त अखियुनि ॾिठो शायदि, आख़िर ॾिठो छा आहे? जीअं त शायदि पियो थो थिए। कर ख़बर मेहर बगीरा, छा ॾिठो अथई? सावर खान, मूं जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, उहा सॼी हक़ीक़त मूं रूंडे खे ॿुधाई आहे। रूंडा ॿुधाईसि न। हिन जो चवण इहो आहे त जंहिं ॾींहुं अकबर खान जा माण्हू मरनि पिया, फायरिंग हली पई, त उन ॾींहुं
शहर खां वापसि अचे ऐं हिन पंहिंजे नूर फटारे अखियुनि सां ॾिठो फाड़े तारा गोल तारा फाड़े ॾिठई त उन्हनि जे हमराहनि ते फायरिंग कई उहो हिकिड़ो ही सी न इहो वेठो अथव मेहर हेॾो वॾो कूड़ सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।